खा चाचा दिनू खा, मुक्त जो माल दे खा खा दब दब। खीर सां इंसान जे चेहरे ते गुंजन आहिनि पवंदा। ठीकु आहे। बाक़ी अंबरी जेकी आहे उहा मासी चपरा खाई सघे थी। अब तबला पानी त प्यार। पानी पानी खोड़। अचे मामा दीनू दिले जो पानी तई। वाह वाह वाह, पानी त सफ़ा बर्फ़ लॻो पियो आहे। भला मिशू कुंबर जे हथ जो ठहियल आहे छा ई? वाह वाह मामा दीनू वाह जो सुञातई। कल्ह ई आवी पकाई आई, नओं दिलो वठी आयो मां वञी। बसा बाती तूं छा कयूं, ग़रीब माण्हू आहियूं। कल्ह पैसा ॾेई तबले खे इहो दिलो घुरायो आहे। चवनि था फ्रिज जो आहे बर्फ़ जो पाणी न पीओ, बीमारी घणो ज़ोर थी वठे उन ते। अधी चपरा, दिले जो पाणी ख़ुशनसीब माण्हू पीअनि हिन दौर में। दिले जो पाणी पीअण सां इंसान जी सिहत वधे थी, इंसानु सिहतमंद रहे थो। बाक़ी फ्रिज ऐं बर्फ़ जेकी आहे नुक़सानु आहे, बीमारी साईं सिधी। ॻाल्हि कहिड़ी थो करे मियां दीनू, बीमारी ते हुकूमतूं लॻियूं आहिनि असांखे। दादा उबाया अॼु त साईं मवालनि वांगुरु तपियो पियो आहे। वेहो चाचा वेहो। दादा भाया भला एहसास प्रोग्राम जा पैसा अधु मिले छा? हाँ मियां दीनू जी अधु ॾियनि त बि शुकुरु कयां। मूंखे लॻे थो त हीअ हमरा सॼे खाड़े चकर में 7 ॾींहं पूरा लाइन में बीठो आहे। त मां पोड़ो माण्हू थी करे जॾहिं लाइन अची पुॼां थो एजेंटनि वटि, चएसि तुंहिंजी आंगूठे निशान कोन्हनि खे। अहिड़ी हे बटालू हणी हणी मां आंगूठे जा कमु लाहे छॾियो आहे। हे ॾिस आंगूठे खां पहिरियां पुराणा निशानी ख़तमु थी विया आहिनि, अञा चएसि निशान कोन्हनि के। बसि चाचा उबाया छा ॿुधाया आहे। मां पाण जेको आहे चोथों ॾींहुं थियो आहे आंगूठनि खे लीमो हणी हणी शिकी थी पई आहे। थी अबे खे चवां ज़ैफ़ा माण्हू शी करे मां 3 दफ़ा जेको आहे सो लाइन में बीह जॾहिं उते पुॼां थी एजेंटनि वटि, चए त तुंहिंजो निशानो नथो अचे माई। हाणे हाणे ॿुधाए कारो ॾिस, हाणे जेके हटियूं घटियूं आहिनि वतियूं हली थियूं वञनि पियूं। हाणे चपरा जहिड़नि जा आंगूठे जा निशान ख़तमु थी विया। ग़रीब असां बेवा असां, असांजा निशान ख़तमु थी विया आहिनि। वाह जो वज़ीर आज़म एहसास प्रोग्राम शुरू कयो आहे। ॿिए खे चवां हक़दारनि खे त हक़ु मिले नथो, बाक़ी हटा घटा वतियूं था वञनि पिया। ॿिए खे चवां तव्हांखे त अंगूठे जे करे पैसा नथा ॾियनि, पर मूं डाबीने खे चवां थो तूं न आयल आहे। बसि संदन मर्ज़ी। छो मामा दीनू तुंहिंजो त हक़ु आहे, सभ खां वधीक हक़दार नाबीन आहिनि। हा बा तबला हक़ु त आहे मुंहिंजो, पर चवनि था तूं ॿाहिरि मुल्क वए हैं, तुंहिंजो पासपोर्ट ठहियल आहे, तूं न आयल आहे। मामा दीनू तूं भला ॿाहिरि मुल्क वए आहीं छा? हा बा तबला ॿाहिरि मुल्क वियो हुउसि उमिरि ते। कुर्बान खिलजी साहिबु हूंदो हुयो गवर्नमेंट ऑफिसर, उनजो कुणो निकितो ऑफिस में त मूंखे चयाईं दीनू तूं बि मूंसां गॾु हल, कुणे जे पैसनि ते तूं हल, बाक़ी मां पंहिंजा पैसा भरे उमिरो कंदुसि। हाणे 1993 में 30 साल थी विया आहिनि, 35 साल। उहो ॾिसी करे चवनि था तूं न आयल आहे, तूं ॿाहिरि मुल्क वएं। हा चई मां लंडन अमेरिका में कमायो वञी। बसा बा दबला असां ग़रीबनि खे अलाह ॾींदो जेको ॾेई न पचारे, बाक़ी हे हुकुमरान छा ॾींदा असांखे। 12,000 ॾेई 22 साल असांखे ख़्वार कंदा रहंदा, त फिराणे वज़ीर आज़म दीनूअ खे 12,000 ॾिना, 7 पीढ़ियूं अञा हिन जूं खाइनि थियूं पियूं। असांखे उहो अलाह ॾींदो जंहिंजो नालो हर जाइ ते हर जॻह में आहे। ओ बा मां ॿुधायांव सही ॻाल्हि, हे असांजे माण्हू खे कॾहिं पैसा न ॾींदा। हे पैसा ॾींदा अॻवाननि खे, बाजुड़ियुनि खे,
ख़ैबरनि खे ऐं सवातिन खे। बाक़ी असांजे माण्हुनि सां अहिड़ा बहाना कंदा त तव्हांजे अंगूठे जा निशान ख़तमु थी विया आहिनि, तव्हांजो जेको आहे सो पासपोर्ट ठहियलु आहे, तव्हां न आयल हो, अहिड़ा बहाना करे असांजे माण्हुनि खे भॼाईंदा। बसि हाणे दबला वात न हणो। अहिड़ी ॻाल्हि हुजे त असांजा नाला छो अचनि हा, चाचो बाए जो नालो छो अचे हा, मुंहिंजो नालो छो अचे हा। वज़ीर आज़म सॼे मुल्क जो आहे की कंहिं इलाइक़े जो आहे? तव्हां जहिड़ा माण्हू हूंदा जेके वेड़ाईंदा हुआ रूबर, फिलाणनि खे ॾींदो, टीरनि खे ॾींदो। अमा चपरा हिकु ॻाल्हि ॿुध, छा मां हिन एहसास वारे प्रोग्राम जो पंहिंजो आयल न आहियां? छा मुंहिंजूं ट्रकूं थियूं हलनि, फैक्ट्रियूं हलनि, या मां वॾेरो आहियां, ज़मीनदार आहियां, छा आहियां? जॾहिं बि वञा त चए तुंहिंजी अंगूठे जा निशान कोन्हनि। छो? मस मसां मां असांखे उमेदु आसिरो थियो हो, 2 महीननि खां बुख ऐं ॾुख ते गुज़ारियूं था पिया असां। इहो उमेदु आसिरो त एहसास प्रोग्राम में पैसा मिलंदा, पर महीनो सवा गुज़री वेंदो। हाणे उहो उमेदु आसिरो बि असां को खसनि था पिया त चएसि तुंहिंजे अंगूठे जा निशान कोन्हनि, मुंहिंजे अंगूठे जा निशान कोन्हे, हे भॻत वारो पीउ आहे, हे अंगूठो न आहे तुंहिंजो पीउ आहे, छा आहे बाक़ी? हा दादा मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? मां तुंहिंजे अंगूठे जा निशान ख़तमु कया आहिनि छा? हा अरे तुंहिंजी आड़ ॾे हुननि सां थो ॻाल्हायां लूसी, लखे मूं जहिड़ा पोड़ा ॿिया बि हूंदा, छा उन्हनि सभिनी जो जेको आहे सो वजूदु ख़तमु थी वियो, उन्हनि जा निशान ख़तमु थी विया, उहे न हलनि, उनजो हक़ु कोन्हे को। हे हटा घटा खाईंदा जेके माण्हू जेके रुलंदा था सॼो ॾींहुं, उहे वठी करे खाईंदा, असांजो हक़ु न आहे। साईं अब्बा इमरान खान, हम मिस्किन गरीब लोग हैं, अब्बा पंहिंजे अपने एजेंटों को बोलो हमारे मेरी अंगूठे का चक्कर नहीं लगाओ, बाकी हमारे शनाख्ती कार्ड है वो देखो, हम खुद हैं उबाया हैं, चाचा उबाया, हमारे को पैसे दो, 12,000 दो, हम गरीब लोग हैं, हम मिस्किन। ये बेचारी चपरा है, बेवा है, इसको पता था कि ऐसा से प्रोग्राम मिलता मैं बेवा नहीं बनूं, ये अंधा है दीनू, आंखें नहीं है, इसको पता था कि जो मैं 30 साल पहले उम्र पे जाऊंगा, ऐसा प्रोग्राम आएगा, मैं निम्रे पे नहीं जाऊं। ऐसा नहीं है बाबा, मिस्किन लोग है, हक है। इमरान खान है तू अब्बा है, पाकिस्तान का हमारा अब्बा है तू, पर मिस्किन है, गरीब है, हमारे पैसे नहीं मिलेंगे 12,000 तो हम रोएंगे रड़ेंगे और क्या करेंगे। मिस्किन है, अल्लाह को दान देंगे, ये गरीब है, अंधे का है, बेवा का है, हमें पूरा है, पैसा नहीं मिलता है, जब निशान नहीं है, ये आलू पटाटा लगाता है इधर, पर निशान नहीं है, क्या है? बाकी शनाख्ती कार्ड पे आया, एहसास प्रोग्राम है, हमारे को पैसे दो। आओ बाबा, हम जिंदा हैं, हमारा वजूद है, हम जिंदा कौम हैं, हम जिंदा कौम हैं, हम जिंदा कौम हैं, पाइंदा कौम हैं, हम सबकी है पहचान पाकिस्तान पाकिस्तान। पाकिस्तान, हम जिंदा कौम हैं, हम पाइंदा कौम हैं, हम सबकी है पहचान पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान। आओ अब्बा। दोस्तों जेकर तव्हांखे ही वीडियो पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। महिरबानी।